कराची में 8 महीना अॻु अगवा करे क़तल कयल हमीदुल्ला जे घर भातियुनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब अॻियां सरापा एहतिजाज पिणल आहिनि। मक़तूल जे भाउ अब्दुल खन्नान जो चवणु आहे त IG सिंध मामले जो नोटिस वठी फौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। बुलंद शाह करीम भरसां वाटर कोर्स में चौहान मोहल्ले वासी 25 साला रमज़ान पुट नूर मोहम्मद चौहान ॿुॾी फोत थी वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फोती जो लाश तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले करे छॾियो। कंदुकोट में वधंदड़ बदमनी ऐं मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ जस्कम जस्म जे सॾ ते वाली ॾिनो सिंधी सुल्तान सिंधी अब्बास सिंधी ऐं ॿियनि जी अॻवानी में घंटाघर चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी मुतालबो कयो त फौरी तौर मुख़बिन खे बाज़ियाब कराए शहर में अमन करायो वञे। सॻियूं में मुख़बी नीगर जाफ़र भुट्टो जी बाज़ियाबी लाइ GSN पोहरियत संगत जे सॾ ते कामरेड ग़ुलाम क़ादिर चन्ना ऐं ॿियनि जी अॻवानी में रहबर चौक खां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां धरणो हणी मुतालबो कयो वियो त फौरी तौर नीगर खे बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। दरिया खान मरी में नौशर फेरोज़ वासी प्रेमी जोड़ो यार मोहम्मद लाशारी ऐं मिसमात रीमा सूमरो तहफ़ुज़ न मिलण करे दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। प्रेमी जोड़े SSP नौशर फेरोज़ खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी धमकियूं ॾींदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। हिदायतकोट भरसां सिजावल जुणे जो मिटन पोरियतन मंठार चांडियो न्याज़ हुसैन चांडियो ऐं अयाज़ चांडियो जे कखावन घरनि खे बाहि लॻी वई, जंहिं सबबि संदन अल्ह तलह सड़ी रख थी वियो। मुतासिरनि चूंडल नुमाइंदनि खां वाहुर जी अपील कई आहे। तलहार भरसां ॻोठ कोहर जमाली वासी विक्रम कोल्ही घरू अणबण तां ॻिची में ट्रसो ॿधी आपघात करे छॾियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो लाश तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले करे छॾियो। खैरपुर जे मॉडल कोर्ट कार इल्ज़ाम हेठि ज़ाल खे क़तल कंदड़ जवाबदार खे उमिरि क़ैद ऐं 3 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। मॉडल ट्रायल कोर्ट जे स्पेशल जज मोहम्मद इस्लाम उल हक़ आरआई जी अदालत मिसमात नाहिदा क़तल केस में जवाबदार मुड़िस नज़र अली वल्द नज़ीर अहमद नारे जो मथां ॾोह साबित थियण ते उमिरि क़ैद ऐं 3 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई सेंट्रल जेल खैरपुर मुंतक़िल करे छॾियो। कोटड़े टाउन कमेटी जे वार्ड नंबर 3 ते पीपल्स पार्टी अॻवान मंसूर बुगटी पारां ॿीहर ॻणप वारे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दाख़िल करायल दरख़्वास्त अदालत रद्द करे छॾी, जंहिंखां पोइ JDA अॻवान मीर पुनहल ख़ान टालपुर कोटड़े टाउन कमेटी जे वार्ड नंबर 3 ते कामयाब उम्मीदवार बरक़रार आहे।